ही ब्रेकिंग न्यूज़ लाल टीवी तां अवां ताईं पहुचाई पई वञे। मिर्ज़ा ग्रुप बदीन शहर में 15 मई पाणी ऐं अवाम जे ॿियनि बुनियादी मसइलनि लाइ एहतिजाजी धरणे ऐं जलसे जो ऐलान कयो आहे। जी नाज़रीन, एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदा हलूं। मिर्ज़ा ग्रुप बदीन शहर में 15 मई पाणी ऐं अवाम जे ॿियनि बुनियादी मसइलनि लाइ एहतिजाजी धरणे ऐं जलसे जो ऐलान कयो आहे। बदीन में गर्मी जी मौसम में काफ़ी गर्मा गर्मी उरूज ते मिर्ज़ा ग्रुप पारां ज़िले बदीन में दमादम मस्त कलंदर करण जो ऐलान। मिर्ज़ा ग्रुप पारां 15 मई ते पाणी जी खोट ऐं अवाम जे बुनियादी मसइलनि लाइ बदीन में एहतिजाजी धरणे ऐं जलसे जो ऐलान करे छॾियो। जलसे जी अॻवानी मिर्ज़ा ग्रुप जा चूंडियल नुमाइंदा कंदा। धरणो ऐं जलसो तारीख़ी हूंदो, मिर्ज़ा ग्रुप जी दावा। मिर्ज़ा ग्रुप अॻवान ख़लीफ़ो तारिक अब्दुल्ला मेमण, शाहिद खान आफरीदी, गुलाम हुसैन सुमरो ऐं वाहिद चांडे जूं लाल टीवी सां ॻाल्हियूं। ही ब्रेकिंग न्यूज़ लाल टीवी तां अवां ताईं पहुचाई पई वञे। मिर्ज़ा ग्रुप बदीन शहर में 15 मई पाणी ऐं अवाम जे ॿियनि बुनियादी मसइलनि लाइ एहतिजाजी धरणे ऐं जलसे जो ऐलान कयो आहे।